छटे ऐं भर पासे में कोटड़ी जे सनती एरिया जो ज़हरीलो पानी वाहन ऐं शाखनि में छोड़ थियण करे मच्छी ऐं आबी जीवत खे नुक़सान पहुची रहियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही जी इन रिपोर्ट में। जिलाधीन ठटे के 22 आरटी मोरी ते मौजूद आहियूं जेके ते केपी फीडर अपर जो लिंक कैनाल हिते मिले थो ऐं हितां खां मुख़्तलिफ़ हे जेके जेको बघाड़ जेको कंदरी बघाड़ जे वाह आहे उहो हितां खां जेको आहे 22 आरटी खां छोड़ करे हितां खां जेको आहे केपी फीडर लोअर तरफ़ वञे थो। लिंक कैनाल जे ज़रिए केपी फीडर लोअर तरफ़ छोड़ करायो जेको अॼु ठटे जे हथनि में दाख़िल थियो आहे। ठटे पतो आहे पाणी हिते हीअ सूरत आहे त वॾे अंग में माइगीर आहिनि, माण्हू आहिनि, मच्छी मारण लाइ पतल आहिनि, कमर मौजूद आहिनि। चाचे सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। गंदगी वारो पाणी, बेकार पाणी, किनो पाणी, हर मच्छी जो ॿिज, हर नसल ख़तमु थियो वञे, कुझु कोन थो थिए। असीं केॾी महिल मच्छी आहे त पुछूं जे न आहे त लंघण वेठा। कुरड़ी, मोराखो, सिंगारो, रड़ो सभु मच्छी मरे पई। छिलोरी, मोराखी, कुरड़ी सभु हले पई। छो पई मरे चाचा हेॾे वॾे अदंग में मच्छी? इहा पाणी मथां छॾियो उनजे करे बेहोश थिए पई, उनजे करे मरे पई। सभु कुरड़ी, मोराखी, गुलफाम, सिल्वर, गांगट, ॼरको सभु मच्छी इन जे करे मरे पई। ज़हर छा हुकूमत असांखे कहिड़ा नोट ॾींदी जेको 8 किलो असांखे वठी ॾींदी? हे सभु नसल ख़तमु थी दुनिया एॾी बीठी आहे। ॾिसो त पाण ॾिसो छा आहे असांजी नसल छॾूं छा आहे? बराजन जी माना क़ाइम थी अहिड़ा कहिड़ा किना पाणी खणी छॾी बराजन में नसल सभु ख़तमु थी वञनि। पोइ छो जे करे मच्छी खुटंदी वञे, मच्छी किथां थी खुटे? त हे हालत ॾिसो पिया। ही पाणी तव्हां ॾिसो पिया, ही किंजर खे बि गदिलो पई करे पाणी। ऐं हींअर हीअ असां ॾांहुं ठटे शहर ॾांहुं इन्हनि इलाइक़नि ॾांहुं ही पाणी वधंदड़ आहे ऐं आबी जीवत मच्छी सभु मरे पई हिन में। हीअ हाणे फसलनि में बि ही पाणी वेंदो ऐं फसलनि जी ज़मीननि जी कहिड़ी हालत थींदी, शहर में माण्हुनि जी कहिड़ी हालत थींदी, तव्हां पाण ॾिसो पिया पाणी जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। ये टोटल मच्छी पिया मारनि, मेलो त मच्छी ते हूंदो आहे, छा ते हूंदो? इहा सभु मच्छी मरे। सभु जेको नंढड़ो मच्छी नसल आहे ख़तमु थियो। हीअ भाईगिरियुनि सां ॻाल्हि ॿोल करे रहियासीं, इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल करे रहियासीं। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हीअ जेका पाणी आहे उहो इंतिहाई ज़हरीलो आहे, ज़री आबादियुनि लाइ ख़तरे जी सबबु बणिजी रहियो आहे। उन सां गॾोगॾु कींजर ढंढ जेका सॼी तारीख़ी ढंढ आहे उन में बि हीअ पाणी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते छोड़ थिए थो। हीअ मुसलसल पाणी, गदिलो पाणी ऐं ज़हरीलो गंदो पाणी जेको आहे केमिकल वारो पाणी सनती इदारनि जो छोड़ थींदो रहे थो। पर छाकाणि जो पाणी जो मिक़दार ज़्यादा हूंदो आहे त उन जूं टेस्टूं नथियूं थियनि, उहो पाणी जेको आहे हानिकार थींदो रहे थो। पर हिन भेरे छाकाणि जो गुज़िरियल मिसाल बि ईअं थियो, हिन इलाइक़े जी जेका माहौलियात आहे जेका ख़तरे में विकोड़ियल आहे उहा बची सघे। कैमरामैन अब्बास अली शाह सां गॾु महबूब बिरोही, केटी न्यूज़ ठठो।